बिल्कुलु मुंहिंजे वालिद साहब ॾाॾी ऐं चाची जो क़त्ल केस समूरी सिंध इन केस खां वाक़ुफ़ु आहे। यकीनन समूरी सिंध जो इहो ई मौक़िफ़ आहे त हीउ केस फ़क़ति मुंहिंजे घर ताईं महदूद न आहे। हीउ केस सिंध जे हर उन मज़लूम जो केस आहे जेके सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम जो शिकार आहिनि। ॾिसो हिन केस में हीउ फाइनल मरहले में हले थो पियो ऐं हिन केस में जेके प्रोसीडिंग्स हलनि थियूं पियूं। हाणे असांजो जेको वकील साहब आहे उन जा फाइनल आर्ग्यूमेंट्स हलनि था पिया। हिन में एविडेंस वग़ैरह हर शइ थी वई आहे, सॼो प्रोसीड थी चुको आहे केस। हाणे फाइनल आर्ग्यूमेंट्स खां पोइ केस जी फतवा अचणी आहे ऐं असांखे जेका तारीख़ मिली आहे उहा सुभाणे जी तारीख़ मिली आहे। छो त हीउ केस जीअं कंटिन्यू हले थो पियो त जज साहब जो इहो मौक़िफ़ हुयो त डे बाय डे रखी करे हिन केस जी जल्द अज़ जल्द फतवा ॾिनी वञे त जीअं ज़ाहिर आहे हिकिड़ो इंसाफ़ प्रोवाइड थी सघे। पुरउमीद आहियूं, अदालतुनि ते यकीन रखूं था। असां पुरअमन रहिया आहियूं। 3 जनाज़ा खणण खां पोइ बि असां कानून ऐं आइन जे आसिरे ते हलिया आहियूं त सिर्फ़ु इहो साबित करण जे लाइ त हीअ जेके अदालतूं आहिनि उहे मज़लूमनि जे लाइ दर खुलियल आहिनि ऐं असांखे यकीन आहे त इंशाअल्लाह इंसाफ़ प्रोवाइड करे हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो वेंदो ज़ुल्म जबर ऐं ॾाढ जे ख़िलाफ़ त हीअ अदालतूं जेके आहिनि उहे मज़लूमनि जूं मददगार आहिनि। साईं केस आख़िरी मरहलनि में पियो वञे। आख़िरी तकरीर आहे हिन जी फ़रियादी धुर जे वकील जी। छा था सम्झो, तव्हांखे केतिरियूं उमेदूं आहिनि केस हलाए थो? छा था सम्झो, सम्झण वारो बि जज साहब असां ॿुधण वारा ॿुधूं आयो आहे न, ईअं तॾहिं थो चवां। किथां जा कूड़ फिराए फिराए हले थो। जॾहिं खुटनि इंशाअल्लाह सुभाणे खुटंदसि। फ़रियादी धुर चवनि था त शायदि इहो असांजूं पकियूं आहिनि, जवाबदार धुर पोइ असां कॾहिं जो पकियूं शायदियूं सभिनि जूं पकियूं करण वारो जज आहे। भाउ कूड़ो माखे करे या हुनखे करे न, अॻु में ई फतवा ॾियूं छा असां? सही साईं फ़रियादी धुर जो जेको अॼु वकील उहो कोर्ट में जेको दलील ॾिए पियो पंहिंजा त उन्हनि जो इहो चवणो हो त सरदारी निज़ाम ख़िलाफ़ु जेको हिकिड़े तमदार काउंसल ठाहिनि पिया उनजे करे उन्हनि खे जेको आहे सो मारे वियो आहे। त अव्हां हिन बाबति छा चवंदो? कोर्ट में पहिरीं ॻाल्हि इहा त तुमनदार साईं जन जो वालिद साहब कोन हो ऐं कहिड़ी काउंसल, उन काउंसल में हिकिड़ो तुमनदार हिते हूंदो मां सां गॾु बीठो हो, हुन खां पुछा कयो काॾे हो, हुन खां पुछा कयो भाउ को मुंहिंजे ख़िलाफ़ु कोन हो। पहिरियों ई उन्हनि चयो त असां तुमनदार काउंसल ठाही आहे त बाबा कम थींदा, कम न थिया उहो वरी कमु करे। उन खां अलावा जेको ॿिया खोड़ तुमनदार आहिनि जेके ठारो खान आहे ॿिया आहिनि या असांजो कानून में इहे सभु मौजूदु जीअरा जहान वेठा आहिनि। को लिकियल त कोन, पोइ उन्हनि खे वठी अचनि हा न उन महिल केस में हिते वठी अचे शायदि कनि था न, शायदि कनि हा न बाबा। उन तुमनदारनि खे शायदि कनि हा त बाबा हे तुमनदार आहिनि, हिननि खे बि धमकियूं आयूं आहिनि। हे हिकिड़ो तुमनदार जेको हनीफ़ कारो जंहिंजे नाले चवनि पिया हे मौजूदु, भला कंहिंखे कंहिं धमकी ॾियण खां कंहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु हुई या कंहिंजे बि ख़िलाफ़ु हुई उहा ज़ाहिर कनि। हाणे उनजो ड्रामो खुटे कोन थो। आख़िर नेठि चवंदा आहिनि त आख़िर ॾींहुं बि ईंदो न, हेठि खुटो।